नाजिया शागिर तंजीम निशात जमात लवारी शरीफ मरकज़ निशात तरफ़ां निशात ज़िले कंबर जो बैरियों दौरो बराए तंजीमी साल 2021-22 मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणेजो जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी बशीरुद्दीन जूणेजो हलाई। दौरे में मरकज़ी सदर पारां ज़िले कंबर जी पुराणी बॉडी खे डिज़ाल्व करे नई ज़िले बॉडी जो ऐलान कयो वियो, जंहिंमें सदर फयाज़ अहमद जूणेजो, नायब सदर डॉक्टर शाहिद अली चांडियो, जनरल सेक्रेटरी अब्दुर्रहमान जूणेजो, जॉइंट सेक्रेटरी ज़ुबैर अहमद कोरेजो, फिनांस सेक्रेटरी नूर हसन कोरेजो ऐं प्रेस सेक्रेटरी अता हुसैन जूणेजो चूंडिया विया, जिन खां हलफ़ पिणु वरितो वियो। हिन दौरे में मरकज़ी नायब सदर मोहम्मद यासीन टालपुर, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी मुख्तियार अहमद कीरियो ऐं मरकज़ी प्रेस सेक्रेटरी अमजद हुसैन मसण पिणु मौजूदु हुआ। नई बॉडीअ जे ऐलान ऐं हलफ़ बिरादरी खां पोइ तंज़ीमी मक़सद जे ख़ुलासी तशरीह करे नए आयल उहिदेदारनि खे तंज़ीमी रुख़ ऐं तंज़ीमी कम बाबति गाइडलाइन ॾिनी वई, जंहिं दौरान नए उहिदेदारनि ऐं मरकज़ी नुमाइंदनि पंहिंजा इज़हार ख़्याल पेश कया। आख़िर में मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणेजो पंहिंजे सदारती ख़िताब में चयो त निशात नौजवान नसुल जे सुधारे लाइ पाड़ पतोड़ींदी रही आहे ऐं नौजवाननि जे बहितर मुस्तक़बिल जी ख़्वाहिश रखे थी। हिन वधीक चयो त हिन तंज़ीम में वॉलंटियरली कमु कयो वेंदो आहे, जेको क़ाबिल तारीफ़ अमल आहे। हर साल कसीर तादाद में उहिदेदार अचनि था, जेके तंज़ीम सां हर ॾुखे सुखे वक़्त में गॾु रहनि था ऐं सॾ में सॾु ॾियनि था। हक़ीक़त में तंज़ीम अहिड़नि उहिदेदारनि जे करे ई सरगर्म रहे थी, न कि सुस्त ऐं काहिल माण्हुनि जे करे। अव्हां खे यकीन थो ॾियारियां त निशात जी कारकर्दगी अॻे खां अॻरी थींदी, उनखे को बि शिरपसंद या अनापसंद माण्हू छीअ रसाए नथो सघे, भली केरु केतिरी कोशिशि छो न करे, छाकाणि त असां सां मालिक मददगार आहे ऐं असांजी उहो ई कामयाबीअ जो राज़ आहे। रिपोर्ट अता मोहम्मद जूणेजो।